ओम शांति हिते जे भले तारीख़ 1/12/2023 मिठा मिठा भाव दादा चवंदा मीठे मीठे ॿार हिन पाठशाला में अचण सां तव्हांखे प्रत्यक्ष फल जी प्राप्ति थींदी आहे। हिकु हिकु ज्ञान रत्न लखनि जी मिल्कियत आहे जो बाप ॾींदा आहिनि। हिन पाठशाला में अचण सां असांजी प्रत्यक्ष फल जी प्राप्ति थींदी आहे। असांखे हिकु हिकु ज्ञान रत्न लखनि जी मिल्कियत आहे जो बाबा ॾींदा आहिनि। प्रश्न आहे, बाबा जो नशो चढ़ाईंदा आहिनि उहो हल्को छो थी वेंदो आहे? नशो सदा चढ़ो रहे हुनजी युक्ति छा आहे? नशो हल्को तॾहिं थींदो आहे जॾहिं ॿाहिरि वञी करे कुटुंब परिवार जो मुख ॾिसंदा आहियूं। नशो मुआ न ठाहींदा आहियूं। नशो सदा चढ़ी रहे हुन जे लाइ बाप सां रूह रिहान करणु सिखो। बाबा असां तव्हांजा आहियूं, तव्हां असांखे स्वर्ग में मोकिलियो हुयो। असां किस जन्म सुख ॾिठो, पोइ दुखी थी विया आहियूं। हाणे असां वरी खां सुख जो वरसो वठण आया आहियूं। नशो मुंहुं ठहो त नशो चढ़े गीता मरणो तव्हांजी गली में। ओम शांति। इहे कंहिं बोल ॿुधे, इहे कंहिंजा बोल ॿुधे, इहे कंहिंजा बोल ॿुधिया? गोप गोपियुनि जा। गोप गोपियूं बाबा खे चवनि था मरणो तव्हांजी गली में। कंहिंजे लाइ चई? परम पिता परमात्मा शिव बाबा जे लाइ। नाम त ज़रूरु खपे न। चईंदा आहिनि बाबा असां तव्हांजे गले जा हार ठाहिण लाइ जीते जी असां तव्हांजो ठाहींदा आहियूं। तव्हांखे ई यादि करण सां असां तव्हांजे गले जो हार ठाहींदासीं। तव्हांखे ई यादि करण सां असां तव्हांजो गले जो हार ठाहींदासीं। रुद्रमाला त प्रसिद्ध आहे न। बाप सम्झाईंदा आहिनि सभु आत्मायूं रुद्र जी माला आहिनि। इहे रूहानी झाड़ आहे न, उहा जिनोलॉजिकल मनुष्यनि जो झाड़ आहे। इहो आहे आत्माउनि जो झाड़। झाड़ में सेक्शन बि आहिनि, देवी देवताउनि जो सेक्शन, इस्लामीन जो सेक्शन, बौद्धिन जो सेक्शन। इहे ॻाल्हियूं ॿियो कोई सम्झाए न सघंदो। गीता जो भॻवानु ई ॿुधाईंदो आहे। उहो ई जनम मरण रहे था, उनखे अजन्मो न चई सघंदा आहियूं। उन्हनि खे अजन्मो न चई सघंदा आहियूं। सिर्फ़ु जनम मरण में न ईंदा आहिनि। उन्हनि जो स्थूल व सूक्ष्म शरीर न आहे। बाक़ी अवतरण त वठंदा आहिनि न बाबा। मतिलबु बाबा अवतरित त थींदा आहिनि। बाबा जो जन्म दिव्य आहे, त उहो अजन्मो न चई सघंदा आहियूं उन्हनि खे। मंदरनि में बि शिवलिंग खे पूॼंदा आहिनि, उन्हनि खे ई परमात्मा चईंदा आहिनि। देवताउनि जे अॻियां वञी करे महिमा ॻाईंदा आहिनि। ब्रह्मा परमात्मा जे नम कॾहिं न चईंदा। शिव खे हमेशह परमात्मा सम्झंदा आहिनि। शिव परमात्मा नम चईंदा आहिनि न। उहा मूल वतन, उहो आहे सूक्ष्म वतन, इहो आहे स्थूल वतन। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो हिते उहो ज्ञान आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो तव्हां ॿार की हिते उहो ज्ञान न आहे की परमात्मा सर्वव्यापी आहे। यदि इन्हनि में बि परमात्मा हुजे त पोइ इन्हनि खे परमात्मा जे नम चऊं। शरीर त हूंदो परमात्मा जो न चई सघंदा आहिनि। शरीर में हूंदे परमात्मा नम न चई सघंदा आहियूं। बल्कि ब्रह्मा बाबा जो शरीर में शिव बाबा ईंदा आहिनि, लेकिन उन्हनि खे परमात्मा जे नम न चई सघंदा आहियूं। वास्तव में अक्षर आहे ई महान आत्मा, पुण्य आत्मा, पाप आत्मा। त परमात्मा जॾहिं बाबा अशरीरी मथे रहंदा आहिनि, हेठि जॾहिं ईंदा आहिनि ब्रह्मा जी तन में, त उन समय उन्हनि खे परमात्मा नम न चई सघंदा आहियूं। महान परमात्मा न चई सघंदा आहियूं। पुण्य परमात्मा व पाप परमात्मा अक्षर बि न आहे। इहे त सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। सिर्फ़ु तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो की हिन पाठशाला में अचण सां प्रत्यक्ष फल ॾियण वारी, हिन पाठशाला में अचण सां प्रत्यक्ष फल ॾियण वारी प्राप्ति थींदी आहे। हिन पढ़ाई सां असां भविष्य देवी देवता ठहींदा आहियूं न। ॿियो कोई ईअं चई न सघंदो आहे। मनुष्य सां देवता त तव्हां ठहींदा आहियो न। मनुष्य खां देवता त असां ठहींदा आहियूं। देवताउनि में प्रसिद्ध आहे लक्ष्मी नारायण। हिन करे सत्यनारायण जी कथा चईंदा आहिनि न। त हाणे असां मनुष्य खां देवता था ठहूं। नारायण सां गॾु लक्ष्मी त ज़रूरु खपे न। सत राम जी कथा त न चईंदा आहिनि, सत
सत्यनारायण जी कथा चईंदा आहिनि। अच्छा, हुन सां छा थींदो? नर सां नारायण ठहींदा। बैरिस्टर द्वारा बैरिस्टर जी कथा ॿुधी बैरिस्टर ठहींदा। हिते तव्हां ईंदा ई आहियो भविष्य 21 जन्मनि जी प्राप्ति जे लाइ। भविष्य 21 जन्मनि जी प्राप्ति बि तॾहिं थींदी आहे जॾहिं संगम युग हूंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां आया आहियूं बाप सां सतयुगी राजधानी जो वरसो वठणु। असां हाणे आया आहियूं बाबा खां सतयुगी राजधानी जो वरसो वठणु। लेकिन पहिरियों त इहा पको निश्चय खपे कि शिव बाबा असांजो बाबा आहे, उहे ई स्वर्ग जी स्थापना था करनि। हिन ब्रह्मा जो बि बाबा उहो आहे। तव्हां बीके जो दादा बि शिव बाबा आहे। इहे बाप चईंदा आहिनि इहे मुंहिंजी प्रॉपर्टी न आहे, दादी जी प्रॉपर्टी आहे। ब्रह्मा बाबा चईंदा आहिनि इहे मुंहिंजी प्रॉपर्टी न आहे, इहे दादी जी प्रॉपर्टी आहे। शिव बाबा वटि ज्ञान रतन जो धन आहे। हिकु हिकु रतन लखनि जी मिल्कियत आहे न। हिन जी क़ीमत एॾी भारी आहे जो 21 जन्मनि जे लाइ राज्य भाग्य जा कोई सपने में बि न हूंदो। इन्हनि जी क़ीमत एॾी भारी आहे जो 21 जन्मनि जे लाइ असांखे राज्य भाग्य मिले अहिड़ा रतन वठी करे ये त केरु माण्हू सपने में बि न ॾिसी सघंदो। वो बि ज्ञान चईंदा आहिनि न, नॉलेज इज़ द सोर्स ऑफ इनकम। त सोचो इहे बाबा जी ज्ञान जो हिकु हिकु रतन केॾो वैल्यूएबल आहे। त हीअं न असां ॿुधंदे समय हेॾे होॾे ध्यानु ॾियूं, चुटका खायूं न। असांखे हिकु हिकु रतन बुद्धि में धारण करे लखनि जी कमाई करणी आहे। तॾहिं त असां विश्व महाराजन विश्व महारानी ठहींदासीं न। त बाबा चवनि था ॾिसो, बाबा चवनि था कि बाबा जी प्रॉपर्टी जी ज्ञान रतन जी वैल्यू केॾी आहे। हिकु हिकु रतन लखनि जी मिल्कियत आहे। इन जी कितनी क़ीमत केॾी भारी आहे जो 21 जन्म राज्य भाग्य कोई जे सपन में बि न हूंदो। लक्ष्मी नारायण आदि जी पूजा त भल कंदा आहिनि, परंतु इहे कंहिंखे पतो न आहे कि इन्हनि इहे पद कीअं पातो। सतयुग जी आयु लखो वर्ष रही छॾी अथनि, हिन करे कुझु बि सम्झी न सघंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो उन्हनि खे राज्य कीअं 5000 वर्ष थी विया आहिनि। पोइ हिकु संवत सां शुरू थी कहानी चइबो आहे न, हिकु संवत सां शुरू थी कहानी चइबी आहे न। लॉन्ग लॉन्ग अगो हिकु भारत में लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। भारत खे बहिश्त स्वर्ग चइबो आहे न, चइबो हुयो उन समय। इहे कंहिंजी ॿुधी में न ईंदो आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कल्प जी आयु 5000 वर्ष आहे। इन शास्त्रनि में जो लिखियलु आहे इहे सभु ड्रामा जी नूंद आहे। इन्हनि खे ॿुधण सां परिणाम कुझु बि न निकिरंदो आहे। केतिरी शादी माना कंदा आहिनि। जगदम्बा आहे त हिकु ई, परंतु उन्हनि जी मूर्तियूं केॾी ठातियूं अथनि न। बाबा चवनि था जगदम्बा त आहे हिकु, लेकिन उन्हनि जी मूर्तियूं केॾी अलॻि अलॻि शक्ति, मतिलबु बाबा जो अलॻि अलॻि शक्ति असांखे ॾींदो आहे। हर शक्ति आत्मा ई ग्रहण थी करे। हिकु आत्मा में जेतिरी शक्तियूं आहिनि मम्मा में, उन्हनि जी अलॻि अलॻि मूर्तियूं वेई ठातियूं अथनि। त जगदम्बा सरस्वती आहे ब्रह्मा जी बेटी। बाक़ी 8-10 भुजायूं त आहिनि न। बाप चईंदा आहिनि इहे सभु भक्ति मार्ग जी ॾाढी वॾी सामग्री आहे। ज्ञान में त कुझु बि न आहे, चुप रहणो आहे, बाप खे यादि करिणो आहे। अहिड़ा ॾाढा ॿार आहिनि जंहिं कॾहिं ॾिठो बि न आहिनि। लिखंदा आहिनि बाबा असां तव्हांखे पहचानंदा न आहियूं, लेकिन बाबा तव्हां असांखे न पहचानंदा आहियो, लेकिन मां तव्हांखे सुठी रीति ॼाणंदी आहियां। तव्हां उहो ई बाबा आहियो न। असां तव्हांखां वरसो वठी करे ई छॾंदासीं। त अहिड़ा ॿार जो बाबा खे चईंदा आहिनि कि बाबा भल तव्हां असांखे न ॾिठो आहे, लेकिन असां तव्हांखे ॾाढो सुठी रीति सां ॼाणंदा आहियूं। असां तव्हांखां पूरो वरसो ई वठी करे छॾंदासीं। घर वेठे बि ॾाढनि खे साक्षात्कार थींदो आहे। बसि साक्षात्कार न बि थिए त बि लिखंदा रहंदा आहिनि, यादि में हिकदमि लवलीन थी वेंदा आहिनि। बाप ई सदगति दाता आहे न। केतिरो प्यार करिणो खपे न अहिड़े बाबा खे। त
माउ बाप सां ॿार हिकदमि लिपटी वेंदा आहिनि। माउ बाप सां ॿार हिकदमि लिपटी वेंदा आहिनि, छो जो माउ बाप ॿारनि खे सुखु ॾींदा आहिनि। असांजो शिव भाउ ब्रह्मा मां असांखे केॾो सुखु ॾींदो आहे न, लेकिन अॼुकल्ह जा माउ बाप कोई सुखु न ॾींदा आहिनि, ॿियो ई विकारनि में फसाए ॾींदा आहिनि। त अॼुकल्ह जे माउ बाप जे लाइ न चई सघंदा आहियूं की इहे भॻवान जो रूप आहे। हा, कोई की त मदद कंदा आहिनि, बाक़ी किथे किथे अॼुकल्ह ॾिसो माउ पीउ बि पंहिंजे स्वार्थ अनुसार कॾहिं कॾहिं ॿारनि खे बि ग़लति कम जे लाइ यूज़ कंदा आहिनि, न विकिणी छॾींदा आहिनि ग़लति कमु। त अॼुकल्ह जे माउ पीउ ओड़ा न आहिनि, बाप चवंदा आहिनि पास्ट इज़ पास्ट, हाणे तव्हांखे शिक्षा मिलंदी आहे, ॿार काम कटारी जी ॻाल्हियूं छॾे पवित्र ठहो। बाबा चवंदा चलो पास्ट इज़ पास्ट करो। अॼु हाणे असां सभिनि खे शिक्षा मिले थी की काम कटारी जी ॻाल्हियूं छॾे अॼु खां असां सभिनि आत्माउनि खे पवित्र रहणो, छो जो हाणे त असांखे कृष्णपुरी में हलणो आहे न। श्री कृष्ण जो राज्य ई सतयुग में आहे। मनुष्य श्री कृष्ण खे द्वापर में ॾेखारे छॾियो अथनि। इहे थोरी सतयुग जो प्रिंस द्वापर में अची करे गीता ॿुधाईंदो, उन्हनि खे त श्री नारायण ठही सतयुग में राज्य करिणो आहे। त उनखे त सतयुग में रेडी थी करे राज्य करिणो आहे, त ज़रूरु हुन खां पहिरियों ई तयारु थियो हूंदो न। भॻवान वाचे हिन समय सभी मनुष्य मात्र आसुरी स्वभाव वारा आहिनि, उन्हनि खे दैवी स्वभाव वारो ठाहिण वारो गीता जो भॻवानु ईंदा आहिनि। हुन बाप जे बदिले ॿार जो नाम लिखी छॾियो अथनि, जंहिं ॿार खे पोइ द्वापर में खणी आया आहिनि। इहे ॾाढी वॾी भूल कई अथनि भारत वासियुनि। हिकु त कृष्ण जो नाम विझी छॾियो अथनि, वरी कृष्ण खे सतयुग खां द्वापर में खणी आहिनि, त मतिलबु द्वापर में गीता ॿुधाई। त गीता ज्ञान सां त दैवी कुल जी स्थापना थी न, पोइ द्वापर खां सतयुग अचिणो खपे, पोइ नर्क छो आयो। त हीअ ॾाढी वॾी भारी भूल कई अथनि। पोइ त यादव पांडव सिद्ध ई न थियनि त बाप चवंदा आहिनि ॿार तव्हां त ॾाढा ऊच दैवी कुल जा हुयो, पोइ तव्हांजो इहो हाल छो थियो आहे। हाणे वरी मां तव्हांखे देवता थो ठाहियां। मनुष्य खे स्वर्ग जो राजा न ठाहे सघंदा आहिनि। मनुष्य थोरी स्वर्ग जी स्थापना कंदा, मनुष्य खे देवता न ठाहे सघंदा आहिनि, राजा स्वर्ग जो राजा न ठाहे सघंदा आहिनि। मनुष्य थोरी स्वर्ग जी स्थापना कंदा। आत्मा खे परमात्मा चइणु केतिरी वॾी भूल आहे न। आत्मा खे परमात्मा चइणु केतिरी वॾी भूल आहे। सन्यासी त मनुष्य खां देवता ठाहे न सघनि, कोई बि न ठाहे थींदे न। मनुष्य खां देवता कीअं करतन लागी वारी त बाबा ई ठाहे सघंदा आहिनि, त बाप जो ई कमु आहे न। आर्य समाजी ठाहींदा, कृष्ण ठाहींदा, हीअं जंहिं वटि तव्हां वेंदा आहियो उहो ओड़ो ई ठाहींदो न। देवता धर्म आहे ई सतयुग में, त बाप खे संगम ते अचिणो पए। ये महाभारत युद्ध आहे न, हिन लड़ाई द्वारा ई असांजी विजय थींदी। त बाबा चवंदा कि ये महाभारत युद्ध आहे, हिन लड़ाई द्वारा ई असांजी युद्ध थींदी आहे। विनाश खां पोइ जय जयकार थी वेंदी। हिन लड़ाई द्वारा ई असांजी विजय थींदी आहे, पोइ विनाश खां पोइ जय जयकार थी वेंदी। तव्हां त ॼाणंदा आहियो विनाश बि ज़रूरु थियणो ई आहे। अॼु कोई तख़्त ते वेठो आहे त उनखे उतारण में देरी थोरी कंदा आहिनि। छा इनखे स्वर्ग चईंदासीं त पूरो नर्क आहे। इनखे स्वर्ग चइण त भूल आहे। त जेका माण्हू सम्झनि था की असां स्वर्ग में आहियूं, उहो ॾाढो वॾी भूल था करनि। मनुष्य केतिरा दुखी आहिनि। अॼु कोई जन्मियो त ख़ुशी ख़ुशी ऐं मरियो त दुख। हिते त सभिनि खां नष्टो मोह थियणो हूंदो आहे, न त बाबा सर्विस ते वञण लाइ कॾहिं बि न चईंदा। अगरि असां नष्टो मोह न हूंदासीं न त बाबा कॾहिं बि असांखे सर्विस ते कॾहिं बि न चईंदा कि बाबा असांखे सर्विस ते वञण लाइ कॾहिं बि न चईंदा। बाबा चईंदा मां त नष्टो मोह आहियां, कहिड़ी चीज़ में मोह छो रखां। मां कोई गृहस्थी थोरी आहियां।
बाबा शिव बाबा कोई गृहस्थी थोड़ी आहे। बाबा त सभिनि आत्माउनि खे पंहिंजा ॿार सम्झंदा आहिनि, लेकिन त बि बाबा चईंदा आहिनि न, मां त शुद्ध मोह रखंदो आहियां। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बराबरि हिन भंबोर खे आग लॻणी आहे। विनाश में देरी थोरी लॻंदी। तव्हां किथे भाषण कंदा आहियो त सम्झाईंदा आहियो कि अची करे बेहद जे बाप सां वरसो वठो। हद जे बाप सां हद जो वरसो मिलंदो आहे। त 63 जन्म हिन नर्क जे लाइ हिन नर्क में वरिता। हाणे मां 21 जन्मनि जे लाइ तव्हांखे स्वर्ग जो वरसो ॾियणु आयो आहियां। हाणे रावण जो वरसो सुठो या राम जो? अगरि रावण जो सुठो आहे त उनखे जलाईंदा छो आहियूं? शिव बाबा खे कॾहिं जलाईंदा आहियूं छा? श्री कृष्ण खे थोरी जलाईंदासीं, उहो त आहे ई। बाबा चवंदा आहिनि उहो त शिव बाबा खे कॾहिं जलाईंदा आहियो छा? श्री कृष्ण खे थोरी जलाईंदव। त रावण संप्रदाय विकार सां पैदा थींदी आहे न। इहा आहे वैश्यालय, विषय सागर, उहा वाइसलेस शिवालय, अमृत सागर आहे उते। खीर सागर में विष्णु खे ॾेखारींदा आहिनि। हाणे खीर जो सागर थोरी हूंदो, दूध त गऊ सां निकिरंदो आहे। हाणे ॾिसो, चईंदा आहिनि ईश्वर सर्वव्यापी आहे, पोइ पंहिंजे खे शिवोहम चई ॾींदा आहिनि, छो जी ख़ुदि पवित्र रहंदा आहिनि। ॿियनि खे हीअं थोरी चईंदा। हाणे ॾिसो, ईश्वर खे सर्वव्यापी चईंदा आहिनि दुनिया वारा, पोइ पंहिंजे खे शिवोहम चई ॾींदा आहिनि, छो जी ख़ुदि पवित्र रहंदा आहिनि। ॿियनि खे ईअं थोरी चईंदा तव्हां में ईश्वर आहे, तव्हां में न आहे, छो जी तव्हां पतित आहियो ऐं असां में आहे, हीअं चईंदा आहिनि दुनिया वारा। जेका गुरू संत जेका पवित्र रहंदा आहिनि। आत्मा चईंदी आहे मां हाणे परम पिता परमात्मा द्वारा पावन ठही आहियां, पोइ पावन ठही राज्य कंदमि। तव्हां अनेक बार राज्य वरितो आहे ऐं गवायो आहे। इहे चकर बुद्धि में विहणो खपे। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां सभु पार्वती आहियो, मां शिव आहियां। कथा आदि हितां जी ॻाल्हि आहे। सूक्ष्म मतन में त कथा आदि हूंदी न आहे। अमर कथा तव्हांखे ॿुधायां थो। केरु? अमरनाथ शिव बाबा, अमरपुरी जो मालिक ठाहिण लाइ। उहा आहे अमरलोक। हुते त सुख ई सुख आहे। मृत्यु लोक में आदि मध्य अंत दुख ई दुख आहे। केतिरो सुठी रीति बाबा सम्झाईंदा आहिनि। जे कल्प पहिरियों बाप खां वरसो वरितो हूंदो, उन्हनि जो ई हाणे पुरुषार्थ हलंदो। हिन समय ताईं जो मशीनरी हलंदी आहे, पहिरियों बि एतिरी हली हुई। भल बाबा चईंदा आहिनि त सर्विस ठंडी कंदा आहियो, परंतु इहे बि सम्झाईंदा आहिनि कि कल्प पहिरियों जो तव्हां सर्विस कई हुई उहो ई कंदा। मतिलबु असांखे महिनत करणी आहे, लेकिन अगरि नथी त सम्झो भई कल्प पहिरियों वारी थिए थी। पुरुषार्थ पोइ बि कंदा रहणो आहे। मतिलबु ईअं नथो थिए त छॾे ॾियो, न कंदा रहो। नंढा दीपकनि खे तूफ़ान हिलाए ॾींदो न। खीवैया त सभिनि जो हिकु बाप ई आहे। कहावत बि आहे न, नैया मुंहिंजी पार लॻायो हे प्रभु। ड्रामा जी भावी अहिड़ी ठहियल आहे। हाणे सभु हुन पुराणी दुनिया तरफ़ वञनि था। दुनिया वटि वञनि था। हिते त केॾा थोड़ा आहिनि। तव्हां केतिरा थोड़ा आहियो न। भल पिछाड़ी में ॾाढा ईंदा त बि राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। उहो रावण संप्रदाय आहे न। बाप नशो त चढ़ाईंदा आहिनि, पोइ ॿाहिरि कुटुंब परिवार जो मुंहुं ॾिसंदा आहिनि त नशो हल्को थी वेंदो। ईअं थियणो न खपे। आत्माउनि खे चइबो आहे, चईंदा आहिनि न, तव्हां बाप सां रोह रियान करो। बाबा असां तव्हांजा हुयासीं, तव्हां असांखे स्वर्ग में मोकिलियो हुयो। 21 जन्म असां राज्य भाग्य कयो, पोइ 63 जन्म में असां हाणे दुख पातो आहे। हाणे वरी असां आया आहियूं तव्हां वटि वरसो वठणु। बाबा तव्हां केतिरा सुठा आहियो न, केतिरा मिठा मिठा असांजा बाबा आहियो न। असां तव्हांखे अधु कलाक भुलिजी वियासीं। बाबा चईंदा आहिनि इहे त अनादि ठहियलु ड्रामो आहे। मुंहिंजी बि इहा ड्यूटी आहे। मां कल्प अची करे तव्हां ॿारनि खे माया सां लिबरेट करे ब्रह्मन ठाहे
सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज सम्झाईंदो आहे। मां ईंदो ई तॾहिं आहियां जॾहिं स्वर्ग ठाहिणो हूंदो आहे। तव्हां हाणे फ़रिश्ता ठहो था न, बाबा चवनि था तव्हां हाणे फ़रिश्ता ठहो था न। प्योरिटी जो बि साक्षात्कार कराईंदा आहिनि बाबा असांखे। हाणे असां फ़रिश्ता ठहूं था न, बाबा असांखे प्योरिटी जो बि साक्षात्कार कराईंदा आहिनि ताकी नष्टो मोह बि ठहिणो आहे। बाबा खे अगरि कोई चईंदो आहे बाबा असां सर्विस ते वञूं त बाबा चईंदा अगरि तव्हां नष्टो मोह आहियो त मालिक आहियो। कंहिंमें बि मोह न हुजिणो खपे, न त मोह जी रग असांखे खींचदी आहे न, उहो असां सर्विस न करे सघंदा आहियूं। त बाबा खां ॿार बाबा खां पुछंदा आहिनि बाबा असां सर्विस ते वञूं त बाबा चईंदा आहिनि की ॾिसो तव्हां नष्टो मोह आहियो त तव्हां मालिक आहियो, जिते चाहो उते वञी करे सर्विस करे सघंदा आहियो। मूंझदा छो आहियो, मालिक आहियो, अंधनि खे राह ॿुधाइणी आहे न। नष्टो मोह आहे न तॾहिं पुछंदा आहियो, नष्टो मोह आहियो त इहा भॼियो, उहो ठहिरी न सघंदो। ॾाढी वॾी मंज़िल आहे न। बाबा सर्विसेबल ॿारनि ते क़ुर्बान वेंदा आहिनि। पहिरियों नंबर में त इहे बाबा हुयो न। त्याग त सभु कंदा आहिनि परंतु पोइ बि इन्हनि जो फस्ट नंबर आहे ब्रह्मा बाबा जो। त्याग त ॾाढे ॿारनि कयो अथनि हाणे ब्रह्मा बाबा जीअं, लेकिन ब्रह्मा बाबा जो त फस्ट नंबर गिणंदासीं न। बाबा चईंदा आहिनि देही अभिमानी ठहो। हाणे बाबा असांखे चवनि था ॿार देही अभिमानी ठहो, अर्थात पंहिंजे खे अशरीरी सम्झो। बेहद जो बाप तव्हांखे 21 जन्मनि जो वरसो थो ॾिए। अच्छा उहो आया कीअं, लिखियलु बि आहे न ब्रह्मा जे मुख सां रचना रचंदा आहिनि त ज़रूरु ब्रह्मा में ई ईंदा न। ब्रह्मा खे ई प्रजापिता चइबो आहे न, त हुन बेहद जे बाप सां अची करे वरसो वठो। हाणे शिव बाप ब्रह्मा बाबा में आया आहिनि, अर्थात प्रजापिता ब्रह्मा में आया आहिनि त अची करे शिव बाबा खां वरसो वठो ब्रह्मा मुख द्वारा। ये ॻाल्हियूं सम्झाइण में लज्जा जी कोई ॻाल्हि न आहे त आहे। ब्रह्मा बाबा माण्हू ॿियनि ख़ुदि खे चवनि था असां कृष्ण आहियूं, राम आहियूं, त असांखे छो लज्जा जी, असांजी त सची ॻाल्हि आहे। असां कम से कम उन्हनि खे ॿुधायूं था सही की इहो ई प्रजापिता ब्रह्मा आहे, हिन में ई शिव बाबा आया आहिनि असांखे बेहद जो वरसो ॾियणु, स्वर्ग जी स्थापना करणु, स्वर्ग जो वरसो ॾियणु। असां ॿुधाईंदासीं, ॿुधंदा त धीरे धीरे निश्चय बि थी वेंदो, के त झटि बि थी वेंदो आहे। हिन में लज्जा जी कोई ॻाल्हि कोन्हे। अच्छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार ब्रह्मा बाप समान त्याग में नंबर अॻियां वञिणो आहे असांखे। ब्रह्मा बाप समान त्याग में नंबर अॻियां वठिणो आहे। रुद्र जी गले जो हार ठाहिण लाइ जीते जी भलियारी वञिणो आहे। रुद्र जे गले जो हार, रुद्र जे गले जो हार ठाहिण लाइ बाबा जी माला, बाबा चईंदा आहिनि न मां पंहिंजी माला ठाहिणु आहियो, लेकिन माला में बि नज़दीक बाबा जे दाणो ठाहिण लाइ जीते जी बाबा ते सभु कुझु भलियारी वञिणो आहे। सर्विसेबल ॿियो आहे, सर्विसेबल ठहिण लाइ पूरो नष्टो मोह ठाहिणो आहे, तॾहिं बाबा असांखे सर्विस ते। बाबा चईंदा आहिनि पोइ त जिते वञो उते वञी सघंदा आहियो, पोइ त कोई पुछण जी दरकार न आहे। अंधनि खे राह ॿुधाइणी आहे, अंधनि खे राह ॿुधाइणी आहे। बाबा चवनि था वरदान मन जी ख़ुशी द्वारा बीमारियुनि खे भॼाइण वारा एवर हेल्दी ठहियो। चइबो बि आहे न त मन ख़ुशि त जहान ख़ुशि।
मन जी बीमारी सां शरीर पीलो थी वेंदो आहे। मन ठीकु हूंदो त शरीर जो रोग बि महसूसु न थींदो। चाहे शरीर बीमार बि हुजे त बि मन दुरुस्त आहे। छो जी असांजे वटि ख़ुशी जी खुराक ॾाढी बढ़िया आहे। सही न ॾिसो बीमार व्यक्ति बि जंहिं ॾींहुं प्रोग्राम कोई फंक्शन हूंदो आहे त उहो ख़ुशी कि भई अॼु इहो ॾींहुं आहे, अॼु इहो करिणो आहे, त उहो ख़ुशी हुनजे शरीर खे हलाइण जे निमित ठही वेंदी आहे। त बाबा चवनि था कि ॾिसो जाते शरीर बीमार बि हुजे त बि मन दुरुस्त आहे। छो जी असां वटि ख़ुशी जी खुराक ॾाढी बढ़िया आहे कि हाणे मूंखे बाबा खां स्वर्ग जो पूरो वरसो वठिणो आहे। इहे ख़ुशी ऐं हाणे बाबा आया आहिनि हिन सृष्टि ते, हिन सृष्टि खे स्वर्ग ठाहिण। हुन खां बि पहिरियों हाणे बाबा आया आहिनि, शिव बाबा असां जा बाबा आया आहिनि। खुराक बीमारी खे भॼाए ॾींदी आहे, भुलाए ॾींदी आहे। त मन ख़ुशि, जान ख़ुशि, जीवन ख़ुशि, इन करे एवर हेल्दी आहियो न, एवर हेल्दी थी वेंदो। स्लोगन आहे समय जे महत्व खे ॼाणे वठो त सर्व खज़ाननि सां संपन्न थी वेंदो। हाणे कहिड़ो समय थो हले, संगम युग जे समय जे महत्व खे ॼाणे वठो कि इहो ई संगम युग आहे जॾहिं बाबा असांखे सर्व गुण, सर्व शक्ति, सर्व श्रीमत ज्ञान असांखे ॾियणु आयो आहे। हिन सृष्टि जे आदि मध्य अंत जो पूरो ज्ञान असांखे ॾियणु आयो आहे। बाबा में जो गुण, जो शक्तियूं आहिनि, जो दुनिया में हाणे बि माण्हुनि खे खपे। धन हूंदे हुए बि माण्हू भॻवान खां घुरे थो असांखे सहन शक्ति ॾियो, सुखु ॾियो, ख़ुशी ॾियो। अरे धन आहे न, लेकिन जेको धन बाबा हाणे ॾियण ईंदा आहिनि उहो न आहे उन्हनि वटि। त समय जे महत्व खे ॼाणे वठो कि समय कहिड़ो थो हले, संगम युग। त सर्व खज़ाननि सां संपन्न थी वेंदासीं। छा ओम शांति। बाबा खे यादि करो।